अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों हींअर महरम माह हले पियो। अॼु 8 तारीख़ आहे ऐं 9 ॾहीं। हीउ जेको महीनो आहे इहो हिकिड़ो दर्दनि जी हिकिड़ी वॾी कहाणी आहे। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे कुटुंब खे करबला जे मैदान में बेदर्दीअ सां कुठो वियो, उन्हनि जी बेहुरमती कई वई, जन्नत जी शहज़ादनि जा सिर मुबारक नेज़नि ते चाढ़े करबला जी गलियुनि में घुमाया विया। हीउ आलम इस्लाम जो एॾो त दर्दनाक दुखदायक वाक़ियो आहे जंहिंजो जेतिरो बयानु कजे ओतिरो घटि आहे। ऐं ईअं जेको सो जन्नत जे सरदारनि जी बेहुरमती, अहल बैतनि जी बेहुरमती, यज़ीद मलऊन उहो कुझु तारीख़ में कयो जो क़यामत ताईं लानत उन ते जेका उहा वसंदी रहंदी। सो मुंहिंजा दोस्तो, लतीफ़ साईं जेको सुर केॾारो आहे उहो उन सॼे जेको जंग जो किसो हो, इमामनि जो किसो हो, उनखे एतिरो त अरकरेज़ीअ सां, एतिरो त ॾुख सां, एतिरो त दर्द सां उनखे पेश कयो आहे जंहिंजो बयानु बिल्कुलु मुश्किल आहे ॿी कंहिं शाइरी में। त अचो त अॼु ॾिसूं लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत तव्हांजी ख़िदमत में उहो पेश कंदुसि ऐं उनखां पोइ उन बैत में लतीफ़ साईं 2 आयतूं जेके से उहो उन्हनि जो ॾिनो आहे बयानु 2 आयतुनि जो। अॻिते हली पाण इहो ॾिसंदासीं त क़ुर मजीद जे फ़ुरक़ान हमीद में उन्हनि 2 आयतुनि जो तर्जुमो छा आहे ऐं उन्हनि 2 आयतुनि जो तर्जुमो अहमद मल्ला मरहम उहो कीअं कयो आहे शाइरी में, उहो पाण ॾिसंदासीं। सो दोस्तो, महरम जो महीनो आहे, ॾुख दर्द जो महीनो आहे, इमामनि जे ग़म जो महीनो आहे, अलम व दर्द जो महीनो आहे। दोस्तो, जेतिरो बि थी सघे ओतिरो इमामनि सगोरनि खे यादि करणु खपे ऐं उन्हनि खे जेको सो उन्हनि जी अज़ीम क़ुर्बानी खे ख़िराज तहसीन पेश करणु खपे ऐं उनखे जेको सो उन जे इमाम हुसैन जे सलाम जे करे ई इस्लाम जेको सो ज़िंदा आहे। ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे करे इहा क़ुर्बानी न ॾिए हा त शायदि मामिलो को ॿियो हुजे हा। ऐं असां लाइ इहो दर्स आहे, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी जेका आहे उहा असांखे उन मां इहो दर्स थो मिले त ॾाढ जे अॻियां झुकणो नाहे, साबित कदम रहणो आहे, सच ते बीठो न, सच ते पेर पुख़्ता करणा आहिनि। सो दोस्तो, अचो त लतीफ़ साईं जो शुराए आफ़ाक़ इहो बैत ॿुधूं। उनखां पोइ उन बैत में जेके 2 आयतूं सगोरियुनि जो लतीफ़ साईं हवालो ॾिनो आहे उन्हनि जो मफ़हूम ॾिसूं त क़ुर शरीफ़ जे कहिड़ियुनि सिपारनि में उहे आहिनि ऐं आयत कहिड़ी सूरतनि में आहिनि ऐं उन्हनि जो जेको सो अहमद मल्ला साहिबु उन्हनि जो तर्जुमो नूरुल क़ुर में कीअं कयो आहे। दोस्तो, माह महरम जो महीनो आहे, ॾुख जो महीनो आहे ऐं असांखे इमामनि सगोरनि जी सबीलूं करणु खपनि ऐं उन्हनि खे यादि करणु खपे, उनखे ख़िराज तहसीन ॾियणु खपे। दोस्तो, अचो लतीफ़ साईं जो सुर केॾारे मां ही बैत ॿुधो। ॾाढ़ी रत रत्यास ॾंद मोतियनि गुतिया, 14 माह चंड जीअं पिड़ में पेशानियास, अल्लाह नूर समावात जलवो ज़मीनास, सीमाहुम फ़ीही वजूहिहिम मुंह में मण गुतियास, ककरा करबला जा मादर थे मेड़ियास, फटन तां रत फुड़ा अलीअ ते उगियास, मिड़ई माफ़ कयास ख़ालक बदिले खून जे। दोस्तो, हाणे जेके हिन लतीफ़ साईं जे बैत में 2 आयतूं सगोरियूं आहिनि, हाणे आउं उन्हनि जो तर्जुमो तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। मरहूम हाजी अहमद मल्ला साहिब जी शाइरी में जेको आहे उहो तर्जुमो हिननि 2 आयतुनि जो मरहूम हाजी अहमद मल्ला साहिबु कीअं कयो आहे उहो तव्हांजे अॻियां पेश कंदुसि। अल्लाहु नूरु समावात वल अर्द, अल्लाह उबन ऐं भूं जो आहे निसोरो नूर, सीमाहुम फ़ी वजूहिहिम, मुंह में संदन सुजूद खां निशानी निरवार,